उमिरि में इज़ाफ़ो त अहिड़ो अमल आहे जंहिंखे रोकणु कंहिं जे लाइ बेमुमकिन न आहे ऐं हरगिज़ गुज़रंदड़ साल सां गॾु पोड़ाइप जा आसार कुदरती तौर ते नुमायां थींदा आहिनि। पर छा अव्हांखे ख़बर आहे त अव्हांजे कुझु आदतुनि सां पोड़ाइप ॾांहुं सफ़रु तेज़ थी वञे थो? जी हा, वाक़ई इन्हनि आदतुनि जे नतीजे में विचोली उमिरि में ई पोड़ाइप ज़ाहिर थियणु लॻंदी आहे। इहे उहे आदतूं आहिनि जेके रोज़मर्रा जे मामूलनि जो हिसो हूंदियूं आहिनि ऐं घणा माण्हू उन ते गौर बि न आहिनि कंदा। नंबर 1, डिप्रेशन खे नज़रअंदाज़ करणु। तहक़ीक़ी रिपोर्टनि में दरियाफ़्त कयो वियो त डिप्रेशन सां जिस्मानी ऐं ज़हनी मसइला थींदा आहिनि जॾहिं त दिमाग़ सुसण सबबि पोड़ाइप ॾांहुं सफ़रु तेज़ थी वेंदो आहे। जिस्मानी सिहत जीअं दिमाग़ी सिहत घणी अहम हूंदी आहे ऐं डिप्रेशन थियण ते डॉक्टरनि सां राबितो करणु घुरिजे। नंबर 2, मसरूफ़ियत सबबि सन स्क्रीन जो इस्तेमालु न करणु। अव्हां घणो वक़्तु चौदीवारी जे अंदरि गुज़ारींदा आहियो तॾहिं बि सन स्क्रीन जो रोज़ु इस्तेमालु करणु घुरिजे। माहिरनि मूजिबि सिज जी रोशनी खल जी उमिरि ते सभ खां वधीक असरअंदाज़ थींदी आहे। तंहिं करे जेकॾहिं वक़्त खां अॻु घुंजनि खां बचणु चाहियो था त रोज़ु सन स्क्रीन जो इस्तेमालु ज़रूरु कयो। नंबर 3, हफ़्ते में 1 या 2 सिगरेट पीअणु। जेकॾहिं अव्हांखे लॻे थो त कॾहिं कॾहिं तमाकू वापराइण सां सिहत ते हानिकार असर न आहिनि पवंदा त इहो ख़्यालु ग़लति आहे। तमाक में हज़ारें अहिड़ा केमियाई मुरकब हूंदा आहिनि जेके खल जे टिश्यूज़ खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि ऐं वक़्त खां अॻु पोड़ाइप जो शिकार बणाए छॾींदा आहिनि। तमाकू वापराइण सां खल जी लचक बि मुतासिर थींदी आहे जॾहिं त घुंज ज़ाहिर थींदा आहिनि। नंबर 4, दोस्तनि खां परे रहणु। माण्हुनि सां सुठा लाॻापा उमिरि में इज़ाफ़े जी रफ़्तार सुस्त कंदा आहिनि। तहक़ीक़ रिपोर्टनि मां साबित थियो आहे त सुठनि समाजी लाॻापनि सां सिहत ते हाकारी असर पवंदा आहिनि। हक़ीक़त में हर महीने 1 भेरो बि दोस्तनि सां घुमणु खल खे पोड़ाइप खां बचण में मदद मिली सघे थी। नंबर 5, चांहि या काफ़ी जो घणो इस्तेमालु। चांहि या काफ़ी घणनि माण्हुनि खे पसंदि हूंदी आहे ऐं सिहत लाइ फ़ाइदेमंद बि हूंदी आहे, पर उन जो घणो इस्तेमालु नुक़सानकार साबित थींदो आहे छो जो उन जे घणे इस्तेमाल सां उहे हार्मोन्स मुतासिर थींदा आहिनि जेके शख़्सियत खे जवान ॾेखारणु ऐं सोज खे घटाइण में मदद फ़राहम कंदा आहिनि। तेल झुकाए रखणु। माण्हुनि जे वेहण या बीहण जो अंदाज़ बि जल्द पोड़ाइप जो शिकार बणाए सघे थो। स्मार्टफोन, लैपटॉप या टैबलेट इस्तेमालु कंदे घणा माण्हू पंहिंजी चेल खे अॻिते झुकाईंदा आहिनि जंहिंजे करहंगी जे हॾे ते दबाव वधंदो आहे। इन जे नतीजे में करहंगे जी हॾी मुतासिर थींदी आहे ऐं संदनि जे मर्ज़नि जो ख़तरो वधंदो आहे। नंबर 7, जंक फूड जो शौक़ु। जंक या फास्ट फूड खाइण जो शौक़ु पोड़ाइप ॾांहुं सफ़रु तेज़ करे छॾींदो आहे। मौजूदु सणभ, मिठाण, लूणु ऐं ॿियनि जुज़नि सां सिहत ते नाकारी असर पवंदा आहिनि। उन जी भेट में मेवनि, भाॼियुनि ऐं दालियुनि जो घणो इस्तेमालु उमिरि वधण सां जिस्म ते पवंदड़ नाकारी असरनि जे रोकथाम कंदो आहे। नंबर 7, स्ट्रा जो इस्तेमालु। प्लास्टिक जे स्ट्रा जे इस्तेमाल सां बि माण्हू जल्द पोड़ा थी सघनि था। माहिरनि मूजिबि जॾहिं अव्हां अक्सर स्ट्रा जे ज़रिए शरबत पीअंदा आहियो त चपनि ते लीकूं उभरी ईंदियूं आहिनि जॾहिं त वात जे चौधारी घुंज नज़र अचणु शुरू थी वेंदा आहिनि। सन ग्लासिस जो इस्तेमालु न करणु। जेकॾहिं अव्हां पंहिंजे अखियुनि खे महफ़ूज़ रखणु चाहियो था त सन ग्लासिस जो इस्तेमालु ज़रूरु करियो। उन सां न रुॻो अखियुनि जे चौधारी घुंजनि जी रोकथाम थींदी आहे पर नज़र जे मुख़्तलिफ़ मसइलनि खां बचण में बि मदद मिलंदी आहे। हर हफ़्ते में केतिरा ई भेरा घणे मक़दार में खाधो खाइण सां पोड़ाइप ॾांहुं सफ़रु तेज़ थी वेंदो आहे। उन आदत जे नतीजे में जीव घरड़नि ते दबाव वधंदो आहे जंहिंसां मुख़्तलिफ़ जिस्मानी फ़इल मुतासिर थींदा आहिनि। घणो खाइण जे नतीजे में जिस्म खे ख़ुराक हज़म करण लाइ घणी तवानाई ख़र्च करणी पवंदी आहे ऐं मेटाबॉलिज़म जी रफ़्तार मुतासिर थींदी आहे जंहिंसां थोल जो ख़तरो वधंदो आहे। वर्ज़िश न करणु। वर्ज़िश न करण या जिस्मानी सरगर्मियुनि खां परे रहण जे नतीजे में वक़्त खां अॻु पोड़ाइप ॾांहुं सफ़रु तेज़ थी वेंदो आहे। हर हफ़्ते घटि में घटि 3 भेरा तेज़ रफ़्तारी सां पंधु करण सां बि सिहत खे बहितर बणाइण में मदद मिलंदी आहे। ॾंदनि जो ख़्यालु न रखणु। उमिरि वधण जा पहिरियां असर आम तौर ते ॾंदनि मां ज़ाहिर थींदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो रोज़ु ॾंदनि जी सफ़ाई करणु ज़रूरी आहे त जीअं ॾंद सिहतमंद रहनि। सिहतमंद ॾंदनि सां माण्हू वधीक जवान नज़र ईंदा आहिनि। घणे मेकअप जो इस्तेमालु। अक्सर औरतूं नंढी उमिरि जूं नज़र अचण लाइ मेकअप जो इस्तेमालु कंदियूं आहिनि पर घणो मेकअप इस्तेमालु करण सां खल जो पोड़ाइप ॾांहुं सफ़रु तेज़ थी वेंदो आहे। माहिरनि मूजिबि घणे मेकअप सां जुल्द जा सुराख बंदि थी वेंदा आहिनि। जुल्द खे तहफ़ुज़ फ़राहम कंदड़ कुदरती घिम मुतासिर थींदी आहे। उन्हनि ॿिन्ही अंसरनि सां वक़्त खां अॻु घुंज पइजी वेंदा आहिनि। सिहतमंद सणभ इस्तेमालु न करणु। घटि सणभ वारी ख़ुराक जे इस्तेमाल सां जिस्मानी वज़न में इम्कानी घटिताई अची सघे थी पर उन सां पोड़ाइप ॾांहुं सफ़र बि तेज़ थी वेंदो आहे।
तिबी माहिरनि मूजिबि ओमेगा-3 फैटी एसिड्स सां भरपूर ग़िज़ाऊं जहिड़ोकि मच्छी ऐं दालियुनि जे इस्तेमाल सां वक़्त खां अॻु पौड़ाइप खां बचण में मदद मिलंदी आहे। पुठनि खे नज़रअंदाज़ करणु। पुठनि जी मज़बूती ऐं पौड़ाइप ॾांहुं सफ़र विच में वास्तो मौजूदु आहे। तिबी माहिरनि मूजिबि पुठनि खे मज़बूत रखण सां दिलि, दिमाग़ ऐं हॾनि खे तहफ़ुज़ मिलंदो आहे, जंहिंसां जवान नज़र अचण में मदद मिलंदी आहे। नोट: इहो मज़मून तिबी रिसालनि में छपियल तफ़सीलनि ते ॿधलु आहे। हिन हवाले सां पंहिंजे डॉक्टर सां बि मशवरो कयो वञे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।